رضي الله تعالى عنه قال قال رسول الله صلى الله عليه وسلم من صام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه وفي رواية من قام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم رب اشرح لي صدري ويسر لي أمري الحمد لله आज 13 रमजान मुबारक 1446 हिजरी जुमातुल मुबारक जामा मस्जिद कौसर वरा माशू में तवाए असा अल्लाह पाक के राजी करण जी नियत सा अल्लाह के घर में हाजिर चायो दुआ है तबारक व तआला तवाए असा का राजी आमीन। अदे मौलूद फरमाए वसल किए मदीने में वसल अरबी लफ्ज़ आए ऐसी माना है मिलन असुलदार मदार आए मोहब्बत दे तड़प दे मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैहि फज़ाइल हज में लिखियो आहे तकबीर अल्लाह तबारक व तआला का दुआ घुरी तरब साईं के भी मको मदीनो देखा अल्लाह तबारक व तआला दिल जे दुआ की कबूल फरमायो कबूतर के हुक्म जो दोनों जे बरसा में केवे दौलते स्वार्थी कबूतर के हुक्म जो सफर तय कदे कदे मक्के पाक में काबतुल्लाह शरीफ में होता तवाफ करो वरी उस दुआ को अल्लाह से मदीना मुनव्वर में निकाले उसे अंदर की ज़ियारत करा वरी कबूतर के साथ हुक्म थी तो न केवल की खड़ी हो ये आसुरा है जी तड़प आहा जरे उन आसा इंसान अल्लाह की पुकारी दुआ है कोई भी हैवान अल्लाह से उनकी दुआ न करदो आहे। हजरत साईं मौलाना अब्दुल हई साहब घोटो रहमतुल्लाह अलैहि दारुल देवबंद जा फारिग हा काफी वक्त छेड़ी दारुल मदरसे में पढ़ाया साईं बेरवार रहमतुल्लाह अलैहि की खिदमत में बयान साईं दुआ हो अल्लाह से मदीने में मौत करे साईं ने फरमाया सदा मौलवी साहब हसूल आए दिल की मोहब्बत वो मानू जाते भी करे उनके ऐसा जा मुर्शिद वाक्य बयान करना हा तो एकड़ो काफिलो हले वगे सफर पंध हो सफर करे करे उन मां एक साल शख्स हो कोड़ो हो फिर जो बीमार थी वो सफर के दौरान हज जे सफर के दौरान अल्लाह की कुदरत में वफात करे उन के सागो इहराम वाले चादर में कफन नहीं करे जनाज़ो खड़ी करे कहीं जबल के गार में सुमारे करे बाहर अंदर नहीं करे अल्लाह के हवाले वो काफो वक्त से रवाना थे हज सहाबत हासिल करे मदीने मुनव्वर होया इन्हें हिंदू में बैठा हरम में नबी मस्जिद में ता कई मानव के हवाले कयो त हिकड़ो लाश निकतो आहे ज़ाहिर थो आहे जन्नत बगिया में हेड़ा आर पार हिन जे त हलो ॾिसो वया ते ॾिसन त सुभान अल्लाह जेको हिन वारो साथी हो उहो ई हिननि खे नज़र आयो अशी ॾाढी असां तस्बीह हिननि उनखे निशानी हथ में ॾिनी पोइ हिननि उनजे इंतज़ामिया खे ॿुधायो त इहो त असांजो साथी हुयो फलाणे इलाइक़े में वफ़ात करे असां हुनखे उते दफ़न करे आयासीं पोइ चयो त भला हिते अॻ में केरु हुयो पोइ पुछा कई वई त फलाणो हुनजे घर में विया पुछा कयूं त ख़बर ॾियो असांजे फलाणे मर्द जो कहिड़ो अमल हो नमाज़ पढ़ंदो जे मौलूद आहे मुस्लमान जो इहे हुनजी ज़िंदगी चङी गुज़री जॾहिं का अहिड़ी ॻाल्हि
चयो त जॾहिं सियारे में तड़पंदो हो वो चवंदो त यहूद ऐं नसारा जो तरीक़ो भलो आहे, सिर्फ़ हुन में गुस्ल लाहिण ईअं आहे त मथे खे धो या उघड़ खे धो छॾ। सियारे में सॼी ॼाण केरु पिसाए। पोइ उतां जे अॻे कामेडीअ खे ॿुधायूं उलमा खे उन्हनि पाण वेही करे मुतफ़िक़ इहा ई हदीस ते मबनी कयूं त जेको माण्हू जंहिं क़ौम सां मुशाबिहत कंदो उहो उन्हनि माण्हुनि आहे त हुन यहूद ऐं नसारा जे तरीक़े खे पसंदि कयो हो। इन जे करे अल्लाह तबारक व तआला उन माण्हूअ खे उनजी जनाज़े खे जन्नतुल बक़िया मां मुंतक़िल करे ओॾे कयो ऐं उहो जेको मुसाफ़िर मदीने जे सफ़र जो दौरान राही हुयो अल्लाह से उनखे मदीने शरीफ़ में पहुचायो। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे मक्की ऐं मदीने सां सच्ची मोहबत अता फरमाए। बहरहाल रमज़ान मुबारक जो महीनो आहे, बस साईं फज़ल जो ज़हन ते वाक़िअ अची वियो। अल्लाह साईं तव्हां असांखे बि बैतुल्लाह जे रोज़े रसूल सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां ऐं इन जे तरीक़े सां सच्ची मोहबत अता फरमाए। असुल आहे रोज़ा मुस्लमान भाइयों मोहबत जी कथा। रमज़ान मुबारक बाबरकत महीनो आहे। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक के अंदर फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, ए ईमान वारो तव्हां जे मथां रोज़ा फर्ज़ कया हुया कमा कुतिबा जी जो फर्ज़ कया हुया उन शख़्स ते के तव्हां खां हुआ। जेकॾहिं को हिकिड़ो क़ौम जो वॾो मुल्क जो वॾो कहीं हिकिड़े फर्द ते या हिक क़ौम ते को हुकुम लागू कंदो त उनखे ॾुखियो लॻंदो। या माण्हू सभु छॾे करे असांजे मथां इहा शइ वणी वई त उहा ॾुखी लॻंदी, पर जेकॾहिं सॼी रहियत जे मथां उहा शइ रखी वेंदी आहे त पोइ कोई दिलि में न कंदो आहे। समूरा चवंदा आहिनि फलाणे ते बि इहा शइ आहे, फलाणे ते बि आहे, असां ते बि आहे। त अल्लाह तबारक व तआला हिन उम्मत खे ईमान जी वस्फ़ करणु वठी करे फरमायो ईमान वारो तव्हांजे मथां रोज़ा फर्ज़ आहे। सिर्फ तव्हां ते न जेके तव्हां खां अॻु थी गुज़रिया उनजे मथां बि रोज़ा फर्ज़ आहे। ओ हज़रत आदम अलैहिस्सलाम वसलाम खां वठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम वसलाम ताईं इहे रोज़ा सभु जे मथां फर्ज़ आहे। बाक़ी अदद घटि वधि हो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम वसलाम जे क़ौम जे मथां उनजे मथां हिकिड़ो ॾींहुं रोज़ो हो, हिकिड़ी ॾींहुं मोकल हो, यानी 6 महीना रोज़ा 6 महीना इबादत हो। इन अमरत के मथां अल्लाह साईं मेहरबानी करणु फरमाई जो हिकिड़ो ई महीनो बाबरकत रमज़ान मुबारक अता करणु फरमाई। इन में तव्हां रोज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इब्तिदा दौर जे अंदर 3 रोज़ा हर महीने में रखणु फरमाईंदा। 13, 14, 15 ऐं 10 मुहर्रम हराम शरीफ़ जो रोज़ो रखणु फरमाईंदा। وجدنا شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصم। जॾहिं इहा आयत शरीफ़ नाज़िल थी त जेको तव्हां मां रमज़ान जो चंड ॾिसे उन जे मथां रोज़ो फर्ज़ आहे त पोइ इहो रोज़ो रमज़ान मुबारक जो फर्ज़ थी वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाक़ी उन्हनि 3 रोज़नि खे ऐं मुहर्रम वारे 10 जे रोज़े खे नफ़िल करार अता करणु फरमायो। हाणे इहे ॿिया रोज़ा रखंदो त सवाब थींदो, न रखंदो गुनाह न थींदो। पर ही महीनो रमज़ान मुबारक जो बाबरकत जो फर्ज़ आहे। जीअं नमाज़ फर्ज़ आहे, ज़कात फर्ज़ आहे, हज फर्ज़ आहे, त इहे इस्लाम जे रुकननि मां रमज़ान मुबारक जो रोज़ो बि मुंहिंजा मुस्लमान भाइरनि फर्ज़ आहे। ऐं इस्लामी अहकाम शरीयत मुहम्मदी उन ते लागू आहे। उन लाइ 3 शर्त आहिनि। हिकिड़ो त बालिग़ हुजे, मुस्लमान हुजे, अक़ुल वारो हुजे। पोइ नमाज़ बि उन जे मथां फर्ज़, रोज़ो बि उन जे मथां फर्ज़ ऐं माल हथ त ज़कात बि उन जे मथां फर्ज़, माल हथ त पोइ हज बि उन जे मथां फर्ज़। हदीस पाक में अचे थो जन्नत के खोलण जे लाइ कुल्फ लॻल आहे, उन जी चाबी आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ऐं
चाबीअ खे उंधा उंधाए तॾहिं ताले खे लॻंदी आहे। पोइ कंहिं मुस्लमान जे चाबीअ खे ॿ हज़ार, कंहिंखे 3, कंहिंखे 4। पहिरियों आहे कलमे वारो अंग्रेज, जो असां कलमो पढ़ी करे इस्लाम में दाख़िल थियासीं। कलमे पढ़ण खां बाद में नमाज़ फर्ज़ आहे। इहा ग़रीब ते बि अमीर ते बि, जवान आहे, मर्द आहे, औरत आहे, उन जे मथां इहा 5 वक़्त नमाज़ ॾींहं राति में फर्ज़ आहे। ॿियो रोज़ो इहो 12 महीननि में ग़रीब ते बि अमीर ते बि। बाक़ी बीमार जेको सभु आहे, जंहिंखे डॉक्टर हकीम चवे थो त हाणे रोज़ो तूं न रखबे त तकलीफ़ थींदी, जान जो ख़तरो आहे, त पोइ इजाज़त आहे। या औरत खे बि इजाज़त आहे, उनखे नंढो ॿारु खॼ ते आहे या हमल आहे, रोज़ो रखे थी त हिनखे तकलीफ़ थिए थी। कुझु शर्तनि जे लिहाज़ सां रोज़ो ताख़ीर आहे, बाक़ी माफ़ न आहे। ऐं मालदार जे मथां ज़कात फर्ज़ आहे। टे वॻो इहो आहे, हज फर्ज़ आहे। चोथों चाबीअ जो वॻो इहो आहे त जंहिं मुस्लमान जे मथां एतिरा फर्ज़ आहिनि, उहे अदा कयो, तॾहिं इहे चाबीअ खे चाबी ठहंदी। इहा जन्नत वारे कुल्फ खे लॻंदी, तॾहिं उहो दरवाज़ो खुलंदो। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे ईमान खां बाद में इन्हनि फराइज़ खे अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि। जंहिं माण्हू रमज़ान मुबारक जो रोज़ो रखियो ईमान जे हालत में सवाब जी उम्मीद रखी करे, अल्लाह तबारक व तआला उनजा गुज़िरियल गुनाह माफ़ फरमाए। रब हेॾो करीम आहे, बंदगी करण जे करे फ़ाइदो इंसान जो जिस्मानी भी आहे, पर अल्लाह तबारक व तआला एतिरो रहम ऐं करम फरमाए थो इन इबादत करण जे करे अल्लाह सां गुज़िरियल गुनाह माफ़ फरमाए। अल्लाह पाक जो इन उम्मत सां एहसान आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे, जो हिक इबादत खां ॿी इबादत आई, जेके इंसान खां कमियूं कोताहियूं थियनि थियूं, ओ इबादत जे अंदर दुआ घुरे तो रब नग़फिरली वल वालिदैय वल मोमिनीन, रब मुंहिंजा मूंखे भी माफ़ कर, अबे अमा खे भी माफ़ कर, मोमिननि खे भी माफ़ कर। अल्लाह पाक इन विच में वारा गुनाहनि खे माफ़ फरमाए। इन बजे वक़्त जेको पढ़ंदो अचे तो गुनाहनि खां पाक थींदो वञे थो। ये हदीस पाक में अचे तो तव्हांजे घर जे आलो पाक ऐं साफ़ पाणी जी नहर हुजे, तव्हां उन में 5 दफ़ा कर कयो, छा तव्हांजे में बदन ते मेर ऐं कचोर रहंदी? साहब आकराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, न त उन जो बदन पाक ऐं साफ़ थी वेंदो। पाण फरमायो नमाज़ जो मिसाल अहिड़ी तरह आहे त जेको मोमिन मुस्लमान मर्द औरत 5 वक़्त नमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदो, अल्लाह तबारक व तआला उनखे गुनाहनि खां ईअं पाक ऐं साफ़ फरमाए। हिक जुमे खां ॿिए जुमे ताईं के सिर्फ जुमो पढ़नि था, तो अल्लाह साईं जुमिअतुल मुबारक जी ॾींहं हिक घड़ी रखी आहे, जो मुस्लमान जेका जाइज़ अल्लाह पाक खां दुआ घुरंदो आहे, पंहिंजी बख़्शिश घुरंदो आहे, मोमिननि जे लाइ बख़्शिश घुरंदो आहे। अल्लाह साईं जुमे जे बाबरकत ॾींहं जे करे, उन घड़ीअ जे करे हफ़्ते जे गुनाहनि खे माफ़ फरमाईंदो आहे। रमज़ान मुबारक खां रमज़ान मुबारक ताईं इहो भी अल्लाह जो फज़ल थियो, जो के अहिड़ा माण्हू सिर्फ रमज़ान शरीफ़ में अल्लाह सम्झ ॾिनी, अकुल ॾिनो, तौफ़ीक़ ॾिनी, मस्जिद में आयो, नमाज़ पढ़े, रोज़ा रखे, अल्लाह सां 11 महीननि जे गुनाहनि खे माफ़ फरमाए। शर्त आहे त पेशीमान ते अल्लाह खां घुरे। बाक़ी रमज़ान मुबारक जो महीनो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अव्वलु रहमत, पहिरें तारीख़ खां वठी करे पहिरियों अशरो जेको 10 ॾींहं 10 रातियूं आहे, इहो अल्लाह जी रहमत बेशुमार इन ज़मीन वारनि ते वसंदी आहे। ऐं ॿियो दफ़ो जेको आहे त इहो बख़्शिश जो आहे, अल्लाह साईं गुनाह बख़्शींदो आहे। पहिरियों जॾहिं मुजरिम खे वठिबो आहे, पोइ इलाज कंदो आहे, मृत्यु कंदो आहे, पोइ मार कुट खां उन मुजरिम खे हावी धरंदी बि आहे। अल्लाह तबारक व तआला वटि जेके पाना गुनहगार
पहली रमजान मुबारक का वठी करे गिड़ाइन था माफी घुरन था अल्लाह जो रहम हलत से अगर दे नई तारीख का बाद वरी अल्लाह से गुनाह के माफ कर फरमाए ऐ आखिरी अशरे में वरी जहन्नम का आजाद कर फरमाए एक रमजान का भी रमजान का अल्लाह तबारक व तआला इन कमिन को ताए के माफ कर फरमाए तो शर्त है देखो मानो अल्लाह का घरे तौबा कर दे रमजान मुबारक का जो महीनो एडो बाबरकत है जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो देखो मुझे उम्मती एकड़ो फर्ज पढ़ो अल्लाह से उनके 70 फर्ज जो सवाब है एक नमाज पढ़े उनके 70 फर्ज नमाज जो सवाब एकड़ो नफली कम कहे अल्लाह पाक ने नफल के दर्जे के एडो वधाए करे फर्ज ने तो सवाब का कण फरमाए यही मुंडा मुसलमान भाई और बहनों सीजन जो महीनो आहे लेकिन कमाइण जो महीनो आहे हदीस पाक में अचे तो जने रात जो आखिरी हिस्सो थींदो आहे अल्लाह तबारक व तआला पांजे कुदरत सां ऐलान कर फरमाईंदो आहे ए मुंहिंजा बाना नेकीअ में वध ए नेकी कदर नेकीअ में वध नफलन पढ़ण वारा नफलन में वध तिलावत करण वारा तिलावत में वध जिक्र अज़कार करण वारा जिक्र अज़कार में वध ए सखी सखावत के वठा अल्लाह पाक जे रहमत जा ऐलान थींदा आहिनि ऐं वरी मदकार के गुनाहगार के ऐलान थींदो आहे ए गुनाहगार गुनाह खां रुकजो ए गुनाहगार इन गुनाह खां रुकजो जेके भी गुनाह जा क़िस्म आहिनि अल्लाह जी रहमत ऐलान कंदी आहे त ए गुनाहगार इन खां रुकजी पओ शायद असा की कोई कट हुजन जे करे असा आवाज ॿुधूं पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अखि जे ॾिसण खां कट जे ॿुधण खां मोमिन मुस्लमान खे वधीक यकीन रखणो त अल्लाह जे रहमत जा ऐलान थियनि था असा इबादत अॻिते वधूं गुनाह न छॾियूं हदीस पाक में अचे थो जीअं सुबुह थींदो आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रहमत जे हथ खे कुदरत जे हथ खे खोलणु फरमाईंदो आहे ऐलान करदो आहे मुंहिंजा बाना जेके तो रात में गुनाह कया मां माफ़ी वठ त मां तोखे माफ़ कया जॾहिं शाम थींदी आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रहमत जे हथ खे खोलणु फरमाईंदो आहे ए बाना जेके तो ॾींहं में गुनाह थिया तूं मां माफ़ी वठ त मां तुंहिंजे गुनाह खे माफ़ कया शर्त आहे तव्हां असांजे लाइ गुनाह खे छॾियो अल्लाह खां माफ़ी वठो अॻिते ॿी रिवायत में अचे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन क़ाम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबि हज़रत अबू हुरैरा साहिब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बीठो यानी तरावीह पढ़े रमजान मुबारक में कुरान पाक जो खत्म ॿुधण अल्लाह तबारक व तआला इन कुरान पाक जे ॿुधण जे करे पढ़ण जे करे भी गुज़रियल गुनाह माफ़ कर फरमाए ये रिवायत में अचे तो क़यामत जे ॾींहुं बाने जे लाइ रमजान शरीफ जो रोज़ो भी सिफारिश कंदो ऐं कुरान पाक भी पढ़ण जे लाइ अमल करण जे लाइ बारगाह इलाही में सिफारिश कंदो दुआ है अल्लाह पाक तमाम असांजे लाइ इहे ॿई शयूं सिफारिश बनाइण फरमाए ये तॾहिं मुंहिंजा मुस्लमान भाई सिफारिश कंदा जॾहिं असां इनजो एहतराम कंदासीं अदब कंदासीं रोज़ो बारगाह इलाही में अर्ज़ कंदो त मुंहिंजा रब करीम तूं मूंखे दुनिया जे अंदरि मोकिलियो हिन बानीअ पाक पुठीअ खां वठी करे सिजर ते ताईं खाइण पीअण शहवाती कमनि खां बंदि रहियो कोई ॾिसण वारो बि कोन हुयो तोखां सवाइ अकेलो कोठीअ में हुयो खाइण पीअण जूं शयूं हिन वटि भरियूं भरियूं पयूं हो पर तुंहिंजो हुकुम सम्झी करे मुंहिंजी रियायत कई अदब के मुंहिंजा रब तंहिंजे करे हाणे मां हिन पानी जे लाइ हिन पानीअ जे लाइ रोज़ात लाइ सिफारिश कयां थो अल्लाह हिन जे कमिन कोताहिन खे माफ़ कर जन्नत अता कर फरमा अल्लाह तबारक व तआला रोज़े जी सिफारिश खे क़बूल कर अरे नबी साहब क़यामत जे ॾींहुं कुरान पाक भी बाने जे लाइ सिफारिश कंदो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान भी बाने लाइ इलाही अर्ज़ कंदो मुंहिंजा रब करीम ॾींहं जो रोज़ो रखे कमकार के पंहिंजी सर्विस में कारोबार में पंहिंजे कमकार सां गॾोगॾु ॾींहं जो रोज़ो भी रखे रात जो बीही करे
पारो सवा पारो डेढ़ पारो हाफ़िज़ साहब के पोयम ॿुधनि रब करीम मां तुंहिंजो कलाम आहियां ऐं पाणे जे लाइ सिफारिश कयां थो रब तूं मुंहिंजी सिफारिश खे क़बूल कर अल्लाह पाक क़ुरान पाक जी सिफारिश खे क़बूल करे उन बारे में कमिल को करण के बाद करे अल्लाह तबारक व तआला जन्नत अता फरमाए दुनिया में दस्तूर आहे कहीं में कोई कम खास पवंदो आहे तो उन जो घर जो माण्हू तलाश कंदा आहिनि जंहिं खां सिफारिश कंदा आहिनि ऐं घर जी सिफारिश उहा तमामु आला कम हूंदी आहे भाउ हुजे पुटु हुजे पीउ हुजे चाचो हुजे को प्यारो माण्हू हुजे कोड़ो माण्हू ॻोल्हींदा आहियूं त असांजो इहो कमु थी पवे इन सिफारिश सां क़ुरान पाक खां वधीक कोई बि बारिक आहे इलाहीअ में प्यारी ऐं महबूब शइ मुंहिंजा मुस्लमान ठाहियो अथनि छो त ज़मीन आसमान में पैदा थियण खां अॻु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान पाक खे खुद तिलावत करणु सूरत यासीन ऐं सूरत ताहा जॾहिं मलाइकनि इहो कलाम मजीद ॿुधो बेसाख्त उन्हनि जो आवाज़ निकितो मुबारक हुजे उन उम्मत खे जेके ही क़ुरान पाक ॾिनो ॾींदो मुबारक हुजे उन ज़बान खे जेके हिन क़ुरान पाक खे पढ़ंदो मुबारक हुजे उन सीननि खे जेके हिन खे साढ़ींदा मुबारक हुजे उन क़ौम खे जेके हिन क़ुरान पाक खे ॿुधंदा तंहिंजे करे तव्हां असां पंहिंजो वक़्तु क़ीमती बनाईंदे तरावीह जी पाबंदीअ सां पढ़ूं ॾींहं जो रोज़ो रखूं राति जो कलाम मजीद ॿुधूं तरावीह जी सूरत में तरावीह पढ़णु 20 रकातूं इहा अलॻि सुन्नत मुअक्कदा आहे ऐं क़ुरान पाक को तरावीह में ख़त्म करणु इहा ॿी सुन्नत जुदा आहे इहे न आहे त ख़त्म पूरो थिए त तरावीह में पढ़ो तरावीह में क़ुरान पाक जो ख़त्म ॿुधणु इहो अलॻि सुन्नत आहे ऐं रमज़ान शरीफ़ पूरो पीरे ॾींहं खां वठी करे 29 थे 30 थे तरावीह पढ़ण जी अलॻि हिकिड़ी सुन्नत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको मुंहिंजो उम्मती अहिड़े वक़्त में जॾहिं मुंहिंजा उम्मती मुंहिंजी सुन्नत खे मारे चुका हुजनि छॾे चुका हुजनि मुंहिंजो उम्मती हिकिड़ी सुन्नत खे जीआरींदो ज़िंदा कंदो अमल कंदो अल्लाह तबारक व तआला उनखे 100 शहीद जो सवाब ॾियणो शहीद जो केड़ो दर्जो आहे जो उनके धक लगे अल्लाह साईं जन्नत जो दीदार कराइंदो आहे शहीद के ऐं शहीद जा सभुरा गुनाह माफ़ कया वेंदा आहिनि जन्नत उनजे लाइ इंतज़ार हूंदी आहे त सुन्नत खे जीआरण जे करे अल्लाह तबारक व तआला 100 शहीद जो सवाब अदा करणु फरमाईंदो आहे उलमा किराम फरमायो आहे त शहीद ऐं सुन्नत खे जीआरण वारनि जे करे एॾो फ़र्क़ु छो आहे सवाब जे अंदरि शहीद जेको इस्लाम में ख़ातिर थींदो आहे उनखे हिकु धक लॻंदो ॿ धक लॻंदा रूह बर्दाश्त थींदो पर फितरत जे दौर में हिकु सुन्नत खे जीआरण जे करे जॾहिं नौजवान दाढ़ी छॾींदो पटको ॿधंदो नमाज़ पढ़ंदो मस्जिद जी ख़िदमत कंदो हिकु जहिड़ा टोकींदसि त हाणे तूं गुलाम थियो आहे अञा जवानी जे बसर में गुज़ार कोड़ बि तूं माता थिजाए ये पुताना तुनका मिटन माइटन जा दोस्त जा बाप जा ये नौजवान जने सही करे सुन्नत जे मथा अमल कंदो आहे त हर रोज़ दीन साधो आहे हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला जो कौल मुबारक आहे या ॿिए शायर जो तीरन तलवार जा फट छुटी पींदा आहिनि पर ज़बान जा फट कॾहिं बि न छुटंदा आहिनि तंहिंजे करे शरीयत जे अंदरि हुकुम आहे त ज़बान सां बि कंहिंखे ईज़ाए न कामिल मुस्लमान वो है सलीम अल मुस्लिमून बिल लिसानिही व यदिही कामिल मुस्लमान वो है जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿिया मुस्लमान सलामत रहनि महफूज़ रहनि तंहिंजे करे ख़ुशूसन रमज़ान मुबारक में असां पंहिंजे ज़बान ते बि कंट्रोल कयूं हदीस पाक में अचे तो जन्नत कुझु माण्हू जे मथां मुश्ताक आहे महबूब आहे आशिक़ आहे त इहे माण्हू मूं वटि अचनि त मां इन्हनि सां भलो बर्ताव कयां उन्हनि में हिकिड़ो क़िस्म मुस्लमाननि जो उहो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हाफ़िज़ुल लिसान ज़बान जी हिफ़ाज़त कंदड़ आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रोज़ो जहन्नम का ढाल आहे जेस ताईं उनखे चीरे फाड़े न सहाबा किराम अर्ज़ तो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चीरण फाड़ण जो मतलब छा आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रोज़े में रही करे
कहीं जी गिरा कहे कहीं गार ने कैसा बुरो गाले कहीं तानो है यो रोज जो पाड़ वाले पूजा ठार खत्म थी वने थी तने करे मुजा मुसलमान गायरो तवा ऐसा सबूर मुसलमान के मथा लाज़िम आहे हमेशा जे लाइ खुशखुश रोजे में रही करे पांच ज़बान की भी हिफाज़त कयो कदर की भी हिफाज़त कयो शो त अस्याम सौम यो अरबी लफ्ज़ आहे जंहिंजी माना ई बंदि रहणो आहे सिर्फ खाइण पीअण का इंसान बंदि न रहे समूर शइ का पांचे सॼे जिस्म के कंट्रोल में रखे बंदि रखे अख के बदनज़री का कनन के गलत आवाज़ सां हथन के जुल्म का पेरन के गुनाह जे तरफ पध करण का सॼे जिस्म की जॾहिं तव्हां असां रोज़ा जी हिफाज़त कंदासीं तॾहिं इहो कामिल रोज़ो बनबो तॾहिं इहो जहन्नम खां ढाल बनबो तॾहिं इहो क़यामत जे ॾींहुं तव्हां असांजे लाइ सिफ़ारिश जो सबबु बनबो दुआ आहे अल्लाह पाक मूंखे तव्हांखे इन रोज़े में इन सॼे रमज़ान शरीफ़ में सॼी उमिरि में अल्लाह साईं हिननि पंजनि उज़वनि ऐं जेके जान उज़व आहिनि अल्लाह साईं हिननि जी हिफ़ाज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अखि जी ज़बान जी कदन जी हथनि ऐं पेरनि जी सॼे वजूद जी हिफ़ाज़त जॾहिं थींदी तॾहिं इहो कामिल रोज़ो बनबो ऐं हिन महीने जे अंदरि आख़िरी इतिकाफ़ में वेहबो आहे हर मस्जिद में हिकिड़ो माण्हू वेहण ज़रूरी आहे जेकॾहिं कोई भी माण्हू न वेठो त समूरा महले वारा गुनहगार थींदा ऐं इतिकाफ़ वारे जो मिसाल ईअं आहे जीअं हिकिड़ो माण्हू धरणो हणी करे वेही रहे त जेसिताईं मुंहिंजो मुतालिबो पूरो न थींदो तेसिताईं मां न उथंदुमि ऐं सखी बि अहिड़ो हुजे जेको ॾियण वारो हुजे त हिन सखी मूंखे जेसिताईं जेको मां मुतालिबो कयो आहे इहो ज़रूरु ॾींदो तंहिंजे करे अहिड़ो मुतालिबो कयो वेंदो आहे त उहो मञींदो आहे सखी त अल्लाह पाक समूरनि सखियुनि खां वधीक आहे अरहम राहिमीन आहे जॾहिं इहो इतिकाफ़ वारो हर शइ छॾे करे अल्लाह जे घर में फ़क़ीरानी हालत वठी करे धरणे जी सूरत वठी करे वेहे थो हर रोज़ अल्लाह जे रब जा गुनाह माफ़ करे फरमाए अबे माने मथा रहम कर फरमाए अल्लाह के रहम कर फरमाए पूरे उम्मत मुस्लिमा की हिदायत अता फरमाए समूरन के जन्नत नसीब कर फरमाए समूरन के जहन्नम की बाह का बचाए रोजाना घंटे घंटे 5 वक्त नमाज पढ़जे थी इन में दुआओं पढ़ंदो तहज्जुद में पढ़ंदो रोजे जे इफ्तारी में पढ़ंदो जरूर अल्लाह तबारक व तआला इन इतिकाफ़ वारे जे इन सदाउन के जरूर रब साईं कबूल कर फरमाइंदो काफ़ी अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जंहिंजा ज़रूरी कम हूंदा आहिनि न थींदा आहिनि मुझे इतिकाफ़ में इन नियत सां रब खे राज़ी करण जी नियत सां वेहंदा आहिनि अल्लाह तबारक व तआला उन जे कमनि में आसानी कर फरमाइंदो आहे उहे उन में आसानी थींदी आहे उहे कम थी वेंदा आहिनि तंहिंजे करे सभु शइ ॾियण वारो अल्लाह आहे जॾहिं अल्लाह खे असां सॾींदासीं अल्लाह असांजे माण्हू जे दिल में बि राहो हुजणु फरमाईंदो आहे असुर तंहिंजे करे तार रब सां गॾिजे बरकात नफ़िल क़ज़ा हाजात पढ़ी करे अल्लाह का घुर्जे रब सां ॾियण वारो तू ई आहे बाक़ी दुनिया असबाब जो घर आहे असबाब इख्तियार करण मुंहिंजो कमु आहे ॼण तुंहिंजे वस में आहे इन माण्हूअ जे दिलि में रहम हुजणु तुंहिंजे ई हथ में आहे वो अल्लाह साईं दुआउनि खे क़बूल कर फरमाईंदो आहे ऐं इन में लैलतुल क़द्र वारी रात आहे जेका वॾे शान वारी आहे उन जे लाइ काफ़ी फ़ज़ाइल आहिनि 83 साल हिसाब कयो वियो आहे त जेके कंहिं मुस्लमान मर्द ऐं औरत खे या लैलतुल क़द्र वारी हिकिड़ी रात मिली वञे थी एतिरो उनखे सवाब ॾिनो वञे थो 1000 महीननि खां ज़्यादा तंहिंजे करे इन रात में बि असां अल्लाह खे ॿाॾाईंदा रहूं उलमा किराम लिखियो आहे घटि में घटि इहो दर्जो आहे त इशा जी नमाज़ सुबुह जी नमाज़ जमायत सां अदा करे अल्लाह तबारक व तआला उनके भी हिस्सो लैलतुल क़द्र जो अदा करण फरमाईंदो पुॼी करे उन रात में थी या रात 21 ते आहे 21 23 25 27 29 इन में भी असां कोशिश कयूं पंहिंजे लाइ अबे मां जे लाइ औलाद जे लाइ ओड़े पाड़े जे लाइ जेके फितना फसाद आहिनि असांजे मुल्क जे अंदरि अल्लाह साईं बेरोनी
ऐं ॿाहिरि हालात जेका पाकिस्तान जी आहे हिन में साईं ठीकु करणु फरमाए, असांखे चङा हुकुमरान अता करणु फरमाए। बसि रब खां ई घुरणो आहे, रब ई ॾींदड़ आहे। असां सभु जो हाजत हुन खां घुरूं ऐं रोज़े जे खोलण जे वक़्त में बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त दुआ क़बूल थींदी आहे। असां पंहिंजे लाइ, मुल्क जे लाइ, रवाज़ जे लाइ, जेके मुस्लमान जाते रहनि था, इंसान रहनि था, अल्लाह असां उन्हनि खे कलमे ते रहाए, इस्लाम ते रहाए। इहे समूरियूं दुआऊं घुरंदासीं। जेको मुसलमान फर्क बे मुसलमान जे लाइ दुआ घुरंदो आहे, अल्लाह सां क़बूल करणु फरमाईंदो आहे। उनखे बि दर्जो ॾींदो आहे, घुरंदड़ खे बि ओतिरो ई अता करणु फरमाईंदो आहे। दुआ आहे अल्लाह सां मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, अव्हांखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेके रोज़ा रखियासीं, जेके तिलावत कईसीं, ज़िक्र कयोसीं, जे क़िरात ॾिनोसीं, अल्लाह तबारक व तआला क़बूल करणु फरमाए, पंहिंजे रज़ा जो सबब बणाइणु फरमाए। अल्हम्दुलिल्लाह अव्हांजी ख़िदमत में मदरसे जे लाइ ईंदा आहियूं ऐं भलारो महीनो आहे। दिमाग़ खां बाद ज़कात ख़ैरात मां जेतिरो थी सघे अल्लाह करण लाइ ताउन कंदो। अल्लाह सां अव्हांजा ॿई जान भला करे। आमीन।